तवाजे रब जे तरफ खां दलील हुजूर दावा अल्लाह जे को मुताबिक कही हुई त ला इलाहा इल्लल्लाह हाणे ला इलाहा इल्लल्लाह दावा थी ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह उन दावा जो दलील आहे। अल्लाह ताला फरमायो दलील था पुछो मुझे हबीब खां त तवां त चओ था त अल्लाह खां सवा मबूद कोने अकेलो अल्लाह इबादत जे लाइक़ आहे। इबादत मबूदन खे छॾियो इन जी पूजा खे छॾियो ख़ुदा खे उन जे ज़ात ऐं सिफ़तुनि में अकेलो करे मञो। महबूब या दावा है त दलील कहिड़ो। अल्लाह ताला फरमायो मुस्तफ़ा जे सूरत में मां तव्हां ॾे दलील मोकिलियो। खुदा हिकु आहे उन जो दलील बि मुस्तफ़ा अल्लाह आहे इन जो दलील बि मुस्तफ़ा खुदा हिकु आहे उन जो दलील बि मुहम्मद करीम। ये पूरी कायनात अल्लाह जे हुजण जो दलील आहे पर ये सब ख़ामोश दलील ॻाल्हाइण वारो ऐं इन्हनि दलीलनि जे दलील हुजण जी ख़बर ॾियण वारो बि मदीने वारो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो। हाणे ॻाल्हि सम्झ में साम्हूं अची वई। अल्लाह फरमायो तव्हां ॾे दलील आयो आहे दलील दावा जो थींदो आहे। हाणे दावा है ला इलाहा इल्लल्लाह ऐं ईअं सम्झो दलील उन जो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। दलील जेतिरो मज़बूत दावा भी मज़बूत। माण्हू अचे चवंदा बा हाणे माण्हू हुजूर खे हीअ ख़बर कान्हे हीअ ताक़त न आहे हे इख्तियार कोन्हे फलाणी शइ जो इख्तियार कोन्हे फलाणी शइ जो इल्मु हुजूर खे कोन्हे ईअं वेठा एतिराज़ कंदा। मां तव्हां खां पुछां थो हेॾे निहारियो मुंहिंजे तरफ़ तवजो कयो सुभान अल्लाह ॾाढा चओ। कोरट में तव्हां बीठा आहियो दावा तव्हां कई सुबुह तव्हां साम्हूं रखियो अवा मुंहिंजो दलील ही उते हिकिड़ो माण्हू बीठो इन जे इहो जेको सबूत खणी आयो सही कोन्हे इन में ही नुक्स आहे हिन में ही शइ आहे ही शइ आहे इहो तव्हांजो सजण चइबो। तव्हांजे पेश कयल दलील सां सचो चइबो। जेको दलील सां सचो कोन थींदो उहो दावा सां सचो थींदो। हो तव दलील खे कमज़ोर ॿुधाइण वारा तमाद अल्लाह नबी से के भित जे पुछां जी ख़बर कान्हे उसको दीवार के पीछे का पता नहीं उनखे ही बि इख्तियार कोन्हे हू बि इख्तियार कोन्हे हू अचे पार्टी त इहा ॻाल्हि करे हाणे दलील आहे हुजूर जी ज़ात ऐं हुजूर जे बारे में वेठा इहे ॻाल्हियूं कंदा भित जी ख़बर पुछां जी ख़बर कान्हे भित जे पोयां जी ख़बर कान्हे हे बि इख्तियार कोन्हे हे बि इख्तियार कोन्हे हे बि इख्तियार कोन्हे। इहो दलील खे कमज़ोर थो ॿुधाए या मज़बूत थो ॿुधाए। यकीनन दलील जो ये कमज़ोरियूं थो बयान करे हालांकि दलील कमज़ोर कोन्हे तू ही कोरट में कमज़ोर दलील कोन खणी वेंदे त अल्लाह पंहिंजो दलील कमज़ोर कीअं मोकिलींदो। अल्लाह जंहिंखे दलील बणाए मोकिलियो आहे मुस्तफ़ा जे ज़ात खे उहो मज़बूत दलील आहे वो बे इख्तियार कोने वो बा इख्तियार आ। अल्लाह हुजूर के इख्तियार नहीं करे दुनिया ते मोकिलियो आ। ये भी कोने तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के हथ में का भी शय न मौजूदा। ये कायनात खल्की खुदा है और उन कायनात जो मालिक अल्लाह रसूलुल्लाह के बनाया। तकजी तो कोन कयो न कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा। मौला मुल्क जो मालिक तू आहे तू जंहिंखे चाहींदो आहे उन मुल्क जो मालिक बणाईंदो आहे। थोड़ो हेॾे तवजो कयो कुलिल्लाहुम्मा महबूब तू चओ ऐं अल्लाह मालिकल मुल्क मुल्क जो तू मालिक तो तिल मुल्क हे उहो ही मुल्क जेको मालिकल मुल्क में बीठो आहे। मालिकल मुल्क जे अंदर जेको मुल्क बीठो आहे उन जे लाइ ते कुरान फरमाए तो तिल मुल्क भला जंहिं मुल्क जो तू मालिक आहे जंहिंखे चाहीं तू उहो मुल्क अता कर।
कंहिंखे चाहिए अबा इहो मुल्क अला ॿियनि खे ॾे त छा ख़्याल आहे मदीने वारे खे कोन अला अता फरमाईंदा खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया जो सुभान अल्लाह आला हजरत हो चले खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया दोनों जहां है आपके कब्ज़ा और इख्तियार में उन महबूब जे मिलाद मल्हाइण लाइ गॾु थिया और आवाज़ सां सुभान अल्लाह झंडा बि हणूं था जुलूस बि कढूं था हैरान के असांजे मथां एतिराज़ जुलूस था कयो झंडा था खणो उन ते साहबा जो मामूल आहे दलील मां उन पासे नथो वञा बस आख़िर में हिकिड़ो माण्हू दलील छा तव्हांखे ॻाल्हि करे थो ॿुधायो उन मथां सम्झी वेंदो अबा इहो जुलूस केॾा आम आहिनि हिकिड़ा जुलूस उहे आहिनि जेके दुनिया में हलनि पिया तव्हां असां कढूं था सियासी माण्हू पंहिंजे मक़सदनि लाइ जुलूस कढंदा पर रबीउल अव्वल जे महीने में ख़ासि तरह 12 तारीख़ ऐं हूअं बि अॻे पोइ रबीउल अव्वल में रैलियूं जुलूस हुज़ूर जे आमद जा हुज़ूर जा आशिक़ कढंदा आहिनि जो सुभान अल्लाह हिते जुलूस निकिरंदो क़यादत कोन को आलिम कंदो बुजुर्ग कंदो पीर कंदो दरवेश कंदो मुअज़्ज़ज़ माण्हू कंदो माण्हू जेके हूंदा अवाम नास उहे झंडा खणी जुलूस में हलंदा जुलूस में असां सभु हलूं था पर घटि तव्हां ॾिठो हूंदो त कंहिं आलिम कंहिं बुज़ुर्ग जे हथ में झंडो हुजे हले घटि हूंदो अवाम नास खणंदी आहे आलिम सगुरा कोन खणी सघंदा ईअं नथो त मां तनक़ीद न आहे मां तव्हांखे सम्झायां थो ॾिसो दुनिया जे अंदरि जुलूस निकिरंदा अवाम नास जे हंध में झंडा हूंदा आलिमनि खे बुज़ुर्गनि खे तव्हां पहिरीं सुफ़ में रखंदा उहे आम तरह कनखे हूंदा आहिनि आम तरह कोन हूंदा आहिनि पर मुंहिंजा आदा हिकिड़ो जुलूस क़यामत जे ॾींहुं बि थींदो चओ सुभान अल्लाह जुलूस हिते बि आहियूं हिकु जुलूस क़यामत जे ॾींहुं बि थींदो हितां जे जुलूस जी क़यादत करण वारा आलिम बुज़ुर्ग दरवेश फ़क़ीर अल्लाह जा वली आम मुस्लमान मुअज़्ज़ज़ हूंदा आहिनि झंडनि खणण वारा बि आम माण्हू हूंदा आहिनि पर क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो अहिड़ो जुलूस निकिरंदो उन जी क़यादत क़यामत जे ॾींहुं करण वारो ॿियो केरु बि न हूंदो मदीने वारो खुद हूंदो हुज़ूर खुद क़यादत फरमाईंदा हदीस पाक जे अंदर मौजूद आहे नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो अना क़ाइदुहुम सभिनी जो क़ाइद मां मोहम्मद बियदी लिवाउल हम्द मुंहिंजे हथ में लिवाउल हम्द वारो झंडो हूंदो हितां जा झंडा अवाम नास खणंदा पर क़यामत जे ॾींहुं जेको इहो इज्तिमा थींदो उहो जेको जुलूस थींदो उन जी क़यादत हुज़ूर ख़ुद फरमाईंदा झंडो बि मुस्तफ़ा जे हथ में हूंदो हुज़ूर फरमायो बियदी लिवाउल हम्द मुंहिंजे हथ में झंडो हूंदो आदम व मन दूनहु तहत लिवाई आमना जलाल फरमायो क़यामत जो ॾियारो थींदो आदम ऐं आदम खां सिवा सभई मां मुहम्मद जे झंडे जे हेठां जमा थींदा झंडो मुंहिंजे मित में हूंदो सभिनी जी अॻुवाणी क़यादत करण वारो मां मुहम्मद हूंदुसि चओ सुभान अल्लाह असांखे हेरियल आहियूं आदत आहे न असांखे ॾिठोसीं मीलाद जो जुलूस वञे थो पटन वारो झंडो न असांजो मीलाद वारो जुलूस आहे यार जुलूस थो वञे हुज़ूर जे आमद जी ख़ुशी में वाला 5 मिंट सां गॾिजी थो
हिकड़ा ईंदा शौक़ सां पिया वरी त्राहड़ जेके परे पिया टरंदा ऐं माण्हुनि खे पिया रुकींदा अलाह साईं ख़ैर करे क़यामत ॾींहुं वरी अलाए किथे हूंदा साईं जे हथ में झंडो ॾिसी लॻे थो त हमरा भॼंदा जॾहिं भॼंदा ॿी राह ई कान्हे ॿियो अथव जहन्नम या है हुजूर जी इत्तिबा हुजूर जे पुठियां जेको न ईंदो सो ॿिए पासे जहन्नम में वञी किरंदो हुजूर फरमायो सभिनी खे अल्लाह मुंहिंजे झंडे जे हेठां जमा फरमाईंदो सभिनी जो क़ाइद मां हूंदुसि जॾहिं वफ़द करे ईंदा इहे सभई वफ़द जे सूरत में अल्लाह जे हुजूर में सभु ईंदा उन ॾींहुं नबी बि मुस्तफ़ा जे पुठियां हूंदा दरवेश बि हुजूर जे पुठियां हूंदा उलुल अज़म रसूलुल्लाह जे पुठियां हूंदा सभु मुस्तफ़ा जे झंडे जे हेठां हूंदा सभई वफ़द जे सूरत में जॾहिं अल्लाह जे हुजूर में ईंदा त इहो सॼी जुलूस जी शक्ल हूंदी झंडो साईं खे क़यादत बि मुस्तफ़ा हशर वेले हूंदा सवेरा जराना हशर वेले हूंदा सवेरा जराना तनी में मुहम्मद परे खां सुञाणा सुभान अल्लाह जो तो खुदा उते सुञाणप जी अख कब्र में गलाओ सुञाणप जी अख ॾे ऐं हशर में गलाओ सुञाणप जी अख ॾे वफ़ादार उम्मती थी रहूं तॾहिं मुस्तफ़ा जी कब्र में भी मेहरबानी थींदी त आख़िरत में इलाही साहब फरमाए तो मालिक मिट संदो में ऊंदाही में सोजरो मालिक मिट संदो ऊंदाही में सोजरो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदोम तो सारियो सॾ कंदो मुंहिंजो गुयारो के जधणी फलाना तूं बि हेॾे आ मुंहिंजे इश्क में तूं राति जो जागा कंदो है हली आहे हिन पासे ॾे हिकु बि कोन विसरंदो साईं सभिनीनि खे गॾु करे अॻिते हलंदा तॾहिं आशिक़ चयो हशर वेल हूंदा सवेरा जराना हशर वेल हूंदा सवेरा जराना तनी में मुहम्मद परे खां सुञाणा उडुस छोट कारे जो झंडो हथन में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीए गुल गुलाबी आसुणो गुलन में जहन्नम के जैडी उंडी मौज मस्ती उन्नैया पाए के भी हटाए का हस्ती करे पार कश्ती आनी दो अमन में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी आसुणो गुलन में रुगो हिते थोड़े जुलूस तो तई भी हूंदो इतना सा थोड़ा 100 1000 500 2000 5000 लख भला केतरा हुंदा उते तो सही अरबे खरबे मानू हुंदा बेशुमार इंसानियत जा अफराद हुंदा अग्यां पोयां सब साईं जे झंडे जे हेठां असा जो ॾिसंदासूं असा हिते जॾहिं मीलाद जो जुलूस ॾिसूं झंडो ॾिसूं असां पोइ ते रुकजण वारा न आहियूं अॻिते भॼी करे शरीक थियण वारा आहियूं जेके हिते भॼी शरीक थींदा उते बि साईं जे हथ में झंडो ॾिसी ओॾे भॼंदा
ट्राहड़ लाइ काॾे वेंदा उहा हुननि जी मर्ज़ी आहे तव्हां सां मिलाद कयूं बि खाऊं बि यादि रखो मुस्लमानो मदीने वारा आया हुज़ूर फरमायो त नमाज़ में मुंहिंजूं अखियूं थधियूं थींदियूं आहिनि नमाज़ खे न छॾियो 5 वक़्त नमाज़ फ़र्ज़ आहे उहा हर हाल में अदा करणी आहे मिलाद तव्हांजी मर्ज़ी आहे जेतिरी हिम्मत तौफ़ीक़ हुजे तव्हां कंदो पर नमाज़ त हर हाल में फ़र्ज़ आहे तव्हां असांखे अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाए पंहिंजे इबादत करण जी ज़िक्र फ़िक्र जो ख़ुदा शौक़ अता फरमाए मदीने वारे जे सुन्नत ऐं तरीक़े मुबारक ते हलण जी अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाए इहो ई निजात वारो तरीक़ो आहे अल्लाह ताला जे ज़ात खां दुआ आहे अल्लाह मुंहिंजो चवण मुंहिंजो ॿुधण क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।